असां वटि साईं शेख सरवर साहब असां वटि आहिनि साईं अलीगोर जे किरदार खे ॾिसी मिठाई साहिब जो शहर थो यादि अचे पखी सभु मचनि हंज सदाई लुगरा लोक सुतो निंड्रू करे जी आदियत आ उथनि अलाह पखीड़नि सुम्ही सुख न करे इंसान जी दिलि ऐं दिमाग़ अखियुनि ऐं दिमाग़ जो इहो कमाल आहे जो जंहिं बि शख़्सियत ते नज़र पवंदी आहे त हुनजो ऑटोमेटिक किरदारु ज़हन ते तरी वेंदो जे साईं गौस ते नज़र पई त ख़बर पई त साईं जेको आहे सो आहे साफ़ ई साईं ते नज़र पई त ख़बर पवंदी त साईं अदाकार आहे साईं खलील ते नज़र पई त साईं शाइर आहे ईअं ई साईं अलीगोर ते जॾहिं बि नज़र पवंदी त हिकिड़ो धीमी तबियत जो माण्हू ऐं मुख़लिस माण्हू ऐं ईअं सम्झो त अदबी संगत दादू जो हिकिड़ो वॾो बानो हुयो हर प्रोग्राम में ऐं हर गॾिजाणी में ऐं माना टाइम ते पहुचणु ऐं उते शिरकत करणु ऐं उन प्रोग्राम जे मेंबरनि जो तइदादु वधाइण लाइ ऐं फ़ोनूं करणु माण्हुनि खे ऐं उहो वक़्तु कढणु हिन दौर में ॾाढो ॾुखियो आहे साईं खे शाबस हुजे जो ज़िंदगी जे आख़िरी हिसे में इवन साईं कमज़ोर थी वियो सफ़ा ऐं हलणु घुमणु रस्तनि ते असां महसूसु कंदा हुआसीं साईं मूंखे पढ़ायो आहे पायलट हाई स्कूल दादू में साईं असांजो उस्तादु रहियो आहे उन वक़्त खां सुञाणोसि त साईं जी इन जुस्तजू खे शाबस हुजे जो इन ज़िंदगी जे इन आख़िरी माना पीर सनी ऐं जेको आहे कमज़ोरी में बि हिन इदारे सां निभाईंदो आयो आहे महिरबानी तव्हां